पंहिंजा ड्रामे जी दोस्तों नई अपडेट अची चुकी है जेका तव्हां सां शेयर कंदासीं। धमाकेदार अपडेट में तव्हां सभिनी प्यारी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु जी अपडेट में हिकु बहितरीन ख़बर इहा आहे त ड्रामो पंहिंजा वेरी ज़बरदस्त मोड़ ते तव्हां ॾिठो हली रहियो आहे। तव्हां काफ़ी दोस्त सोचे रहिया हूंदो त हीउ ड्रामो केतिरो हलंदो, हीउ छा 100 ताईं ख़तमु कयो वेंदो, छा ड्रामो 100 ताईं वाइंडअप कयो वेंदो जीअं दुलाब खे ख़तमु कयो वियो, हीउ बि ईअं ख़तमु कयो वेंदो, या अञा इन जूं क़िस्तां हलंदियूं 200-300 ताईं। आख़िर केतिरी कहाणी बची आहे पंहिंजा वेरी ड्रामे जी, सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ अव्हांजो पंहिंजो चैनल आहे, फेसबुक पेज खे बि फॉलो कंदा। दरअसल दोस्तों जेको आहे हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो, मां मञा थो बहरहाल ज़बरदस्त ड्रामो हली रहियो आहे। तव्हां अंदाज़ो हणी रहिया हूंदो 100 ताईं हलंदो या उन खां मथे हलंदो। दोस्तों ईअं न आहे, हिन ड्रामे खे 300 क़िस्त ताईं त न खणी वेंदा ऐं उन खां घटि हलाईंदा। मुंहिंजे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेतिरो तकरार हलियो या ज़हर ज़िंदगी हलियो, जेतिरियूं क़िस्तां उन्हनि ड्रामनि जूं हुयूं, हिन ड्रामे जूं एतिरियूं क़िस्तां न हूंदियूं, हिन ड्रामे जूं क़िस्तां घटि हूंदियूं। जी हाँ दोस्तों, उहो बि 100, 150, 200, 150 ताईं लॻभॻि हूंदियूं।